अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मैं आया शौकत अली खोसो ऐं तव्हां ॾिसो पिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों ही कमंद तव्हां ॾिसो ऐं हिन में इंशाल्लाह तव्हां ही मुकमल वीडियो ॾिसंदव त इंशाल्लाह तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। दोस्तों ही ॾिसो असां हिकिड़ो नओं तजुर्बो कयो आहे ऐं इंशाल्लाह शुरूआत आहे ऐं इंशाल्लाह अॻिते हली अञा असां मुकमल तजुर्बो बि कंदासीं ऐं पोइ इंशाल्लाह तव्हां सां शेयर कंदासूं। दोस्तों ही असां हिकिड़ो नओं तरीक़ो इख़्तियार कयो आहे हिन कमंद खे सफ़ाई करण जो। हाँ ही ॾिसो ही जेका असां सफ़ाई कई आहे न हिन में काफ़ी सारा कीड़ा हुआ मकोड़ा हुआ जेके हिन सफ़ाई करण सां भॼी हलिया ऐं हिन ते तव्हां ॾिसो का बि मर्ज़ वग़ैरह या मख न आहे। उनजी वजह इहा आहे जो हिन जो हाणे ॾिसो न हिन में दोस्तों हिकिड़ो त हवा जी क्रॉसिंग थींदी जंहिंमें इंशाल्लाह वॾो फ़ाइदो थींदो ऐं ज़मीन बि जल्दी वट ईंदी ऐं उन खां अलावा हिन खे को बि कीड़ो वग़ैरह जल्दी नुक़सानु न ॾींदो। उनजी वजह इहा आहे जो हेठि जेका तरवारी ही ॾिसो असां ही पहिरियों ई प्लाट आहे जंहिंजो असां कमु शुरू कयो आहे इंशाल्लाह ऐं हिन मुकमल हिन प्लाट खे असां क्लियर कंदासूं ऐं पोइ ॾिसंदासूं त हिन जो रिज़ल्ट छा आहे। हाणे ही ॾिसो तव्हां असां हिन खे ॿधो आहे पर हिन में तव्हां ॾिसो मेन मसइलो आहे पाड़ जो। हिन पाड़ में काफ़ी सारो जेको सो गंद किचिरो हूंदो आहे कीड़ा हूंदा आहिनि माकुड़ियूं हूंदियूं आहिनि जेके हिन खे तर खां ई ॾिसो न हितां नुक़सानु ॾींदियूं आहिनि। लेकिन अगरि असां हिन खे साफ़ु करियूं था त पोइ मुंहिंजे ख़्याल में इन नुक़सान खां असां बची वेंदा आहियूं। हाणे ही ॾिसो हीअ हाणे मुंड आहे दोस्तों ऐं हिन में बहितरीनु तरीक़ो तव्हांखे आउं ॿुधायां अगरि तव्हां इहो चाहियो था त असां हिन कमंद मंझां एवरेज खणूं 1500 मण या 1600 मण फ़ी एकड़। छो त 50-50 कुझु हिकिड़ो ॿ ज़मीनदार आहिनि जेके तक़रीबन एवरेज खणंदा आहिनि 2000 मण ताईं एकड़ मां ऐं एकड़ मां 2000 मण खणणु को सवली ॻाल्हि न आहे। लेकिन पोएं साल असां जॾहिं ही कमंद नओं लॻायो हींअर त मुंड आहे जेको पहिरियों कमंद असां लॻायूं उन मंझां असां फ़ी एकड़ मां 1200 मण कढिया आहिनि सिंध में ज़िला बदीन ऐं मुंहिंजे ख़्याल में असांजे इन इलाइक़नि में 1500 मण या 1200 मण या 1300 मण बि वॾी हैसियत रखनि था। इन हिसाब सां असां पोएं वारे जेको सो 1200 मण कढियो आहे हिन वारे ई मुंड आहे। पोइ ॾिसूं था हिन जो रिज़ल्ट छा आहे। हीअ असां नओं तजुर्बो करण जी कोशिशि करे रहिया आहियूं ऐं अगरि तव्हां असां सां जुड़ियल रहंदव त इंशाल्लाह असां तव्हांखे अपडेट कंदा रहंदासूं। ऐं ही मुंहिंजो चैनल आहे दोस्तों अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई आहे त तव्हां हिन खे सब्सक्राइब करे छॾियोसि ऐं इंशाल्लाह तव्हां जुड़ियल रहिजो ऐं नवां तजुर्बा असीं कंदासूं ऐं उहे तव्हां सां इंशाल्लाह शेयर कंदासूं।